रतोदेरो रिपोर्टर आगा नईम अकबर अबड़ो रतोदेरो जे शहरनि खे कूड़ा नौकरियुनि जा ऑर्डर ॾींदड़ सजाद खोसो ऐं मोहम्मद ईसा अरबाणी पुलिस हवाले। शेदात कोट वासी सजाद खोसो ऐं मोहम्मद ईसा अरबाणी मुख़्तलिफ़ महकमनि जे इदारनि में नौकरियुनि जा कूड़ा ऑर्डर ॾियण एवज़ रतोदेरो जे कोर्ट तरफ़ां अॼु डॉक्टर एहसानुल्लाह अबड़ो जी फरियाद ते पुलिस हवाले। कुझु टाइम अॻु मोहम्मद ईसा अरबाणी ऐं सजाद खोसो तरफ़ां 70 लख एवज़ मुंहिंजे पुट लाइ FIA में असिस्टेंट डायरेक्टर जो ऑर्डर ॾिनो वियो जेको बोग़्ज़ निकितो, जॾहिं त अॼु रतोदेरो जे कोर्ट ॾाढो सोन जंहिं ते एडिशनल सेशन कोर्ट तरफ़ां बेल रिजेक्ट करे पुलिस हवाले कयो वियो आहे। डॉक्टर एहसानुल्लाह अबड़ो जॾहिं त फ्रॉड मुतासिर केतिराई माण्हू मोहम्मद ईसा अरबाणीअ ऐं सजाद खोसो ख़िलाफ़ केतिराई माण्हू नारेबाज़ी करण लॻा। मूं समेत शहर जे केतिरनि ई मोज़िज़ माण्हुनि खां करबे रुपयनि जो फ्रॉड कयो वियो आहे, जॾहिं त सजाद खोसो ऐं ईसा अरबाणीअ जी काफ़ी वॾो फ्रॉडी तादाद आहे जंहिं ते हुकूमत खे नज़र विझण जी ज़रूरत आहे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रतोदेरो।